खबर शामिल कंदासीं मेरपुर ख़ास खां। वाक़िअ ॿुधाईंदासीं त डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जी मेरपुर ख़ास जी दहशतगर्दी तोड़ अदालत में ॿुधणी थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे शाहिद खासिली। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी, मीरपुर खास पुलिस हितां जाली मुक़ाबले में मारिजी वियल उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे क़त्ल करण ऐं उन खां अलावा उमरकोट में संदसि लाश जेका उहो वारसनि खां फुरे उनखे बाहि ॾियण वारे केस जी जेका ॿुधणी अॼु मीरपुर खास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में थी। अदालत खां ॿाहिरि जेको आहे उहो फरियादी एडवोकेट इब्राहिम कुंभर ऐं उन खां अलावा फरियादी जे वकील मीर अहमद मंगरियो जेको आहे उहो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त अॼु जेको आहे उहो FIA वारनि ॿीहर जेको आहे उहो जांच मुकमल न हुअण जो सबबु ॼाणाए अदालत खां जेको आहे उहो वक़्तु घुरियो, जंहिं ते पोइ जेको आहे वकील जेको आहे फरियादी धुर जो उन्हनि पंहिंजा जेके आहिनि उहे एतिराज़ वारिया त अञा ताईं जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि जा जेके आहिनि उहे बयान जेके आहिनि उहे रिकॉर्ड न आहिनि थी सघिया। साॻे तरीक़े सां अञा ताईं उहे जवाबदार जेके आहिनि अदालती जेको आहे न उहो हुकुम बावजूद बि गिरफ़्तार जेके आहिनि उहे न आहिनि थी सघिया। हिननि इहो पिणु चयो त ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, मेरपुर ख़ास खां शाहिद खासिली तफ़सील ॾिना आहिनि।